तो सिलसिलो आहे जेको तव्हांजे लाइ शुरू कयो अथऊं। तमामु घणा माण्हू आहिनि जिन कबीर कोन पढ़ियो आहे ऐं घणनि माण्हू लतीफ़ पढ़ियो त आहे पर लतीफ़ सम्झो कोन्हे को। लतीफ़ जे अंदरि केतिरो मवादु आहे, लतीफ़ जो इल्मु ऐं लतीफ़ जो फ़िल्सफ़ो केॾो सगारो आहे। ऐं उहो फ़िल्सफ़ो जेको आहे अॻे शाइर जेके हूंदा हुआ उहे तारीफ़ूं कंदा, बादशाहनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ, आसमान जूं तारीफ़ूं कंदा हुआ, मलाइकनि जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। पर हीउ माण्हू असांजे समाज जी ॻाल्हि करे थो, असांजे माण्हू जी ॻाल्हि करे थो। इहो सिलसिलो तव्हांजे लाइ असां शुरू कयो आहे। पर इहो तव्हां मज़ो तॾहिं माणे सघंदो, इहो हासिलु तव्हां तॾहिं करे सघंदो जॾहिं जेको तव्हां लाइ चैनल खोलियो। तंहिं करे तव्हां हुनखे सब्सक्राइब कंदव उनखे त हीअ असांजूं जेके शयूं आहिनि लतीफ़ साईं जूं, कबीर साहिब जूं, ॿिया दुनिया जा जेके वॾा शाइर उन्हनि खे बि खणी ईंदासीं। पर हीअ फ़िलहालु असां हिकिड़ो सिलसिलो शुरू था कयूं कबीर साहिबु, कबीरदास ऐं लतीफ़ साईं जो। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो त जीअं तव्हांखे सुठो जेको हीउ शऊर, सुठो इल्मु आहे असीं तव्हां ते पहुचाए सघूं। दुनिया में किरोड़े अरबे माण्हू आया, अञा बि ईंदा। उन्हनि माण्हुनि मां जेकॾहिं असीं किन माण्हुनि जा नाला ॻणियूं, उहे घणा माण्हू हूंदा उहे जेके असीं गॾिजी वेही उनखे यादि करियूं या ॻणियूं त 100,000 लखनि में त कोन हूंदा माण्हू। जेके वॾा माण्हू हुजनि या नाले वारा जेके माण्हू हुजनि, तमामु थोरा माण्हू हूंदा। उन्हनि में के कमज़ोर माण्हू बि हूंदा, के माण्हू ईअं कीड़नि मकोड़नि वांगुरु आया ऐं हलिया विया, उनजो को तारीफ़ ई कोन्हे को। पर जिन माण्हू जो तारीफ़ आहे, जेके माण्हू वॾा उनमें बादशाह, पोइ उनमें वॾा फातेह, पोइ उनमें वॾा शाइर, उनमें वॾा अदीब, अहिड़ा माण्हू तमामु घणा कोन थिया आहिनि, तमामु थोरा माण्हू उहे। पर उहे बि सभु हलिया विया उहे माण्हू। उहो रहंदो केरु कोन, हयाती ऐं मौत जो हिकिड़ो सफ़र आहे, सिलसिलो आहे, उहो जेको हलंदो पियो। उहे जेके किरोड़े माण्हुनि मंझां जेके सगारा जेके माण्हू जेके हुआ, वॾा जेके माण्हू हुआ, जिनखे असीं बादशाह चऊं, ढंग चऊं, दादा चऊं, उहे माण्हू हलिया विया। उहे माण्हू उहे माण्हू केॾा बि सगारा छो न हुआ, केॾा वॾा कम छो न कया, पर उहे हलिया विया। ऐं उन्हनि माण्हुनि में जेके बाशऊर माण्हू, जेके आबिद माण्हू, अदीब माण्हू, जिन माण्हुनि जूं ज़िंदगियूं तब्दील करे छॾियूं, जिन माण्हुनि खे नज़रियो ॾिनो, जिन माण्हुनि खे, उहे माण्हू तमामु थोरा आहिनि। उन्हनि में वरी शाइर ॼण त हिकिड़ो उन्हनि वॾनि माण्हुनि जो ॼण त हिकिड़ो जेको ॻाल्हि या रूह या जोहर, उहे तमामु थोरा माण्हू। उन्हनि जी पाण शाइरी पढ़ंदासीं, उन्हनि जी शाइरी में उन्हनि जेको असांखे फ़िल्सफ़ो जेको ॾिनो आहे, जेको फ़िक्रु ॾिनो आहे, जेको आउं सम्झां थो अॼु बि हिन धरती ते छायल आहे, धरती जे तमामु घणनि माण्हुनि ते छायल आहे। ऐं उन्हनि खे माण्हू पूॼनि बि था, उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जी माण्हू तारीफ़ बि कनि था। ऐं उन्हनि जेके वॾा नाला असांजे अॾो अचनि था, उनमें हिकिड़ो कबीर साहिब जो नालो अचे थो, कबीरदास, ऐं ॿियो शाह लतीफ़। हाणे हिकिड़ो सिंध जो, ॿियो हिंद जो, असल में इहो बरसगीर त हिकिड़ो ई मुल्क असांखे लॻे थो। त उन जा जेके वॾा जेके शाइर आहिनि, उन्हनि ॿिनि माण्हुनि ते असां पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं इहो हिकिड़ो पंहिंजो इहो सिलसिलो हिकिड़ो पाण शुरू कंदासीं, कयूं था त जीअं पाण थोरे वक़्त में जेको आहे तमामु घणो इल्मु हासिलु करे सघूं। गुरू नानक खां वठी लतीफ़ साईं ताईं, लतीफ़ साईं खां वठी अॼु जे शाइरनि ताईं कबीर साहिब खे कोट कयो आहे। उहो असां न, सॼी दुनिया जे माण्हू कबीर साहिब खे कोट कयो आहे। लतीफ़ साईं आहे, उनखे उहो जेसि ताईं पहुची सघियो आहे त माण्हू लतीफ़ साईं खे पढ़नि बि था, उनखे यादि बि कनि था, उनखे कोट बि उनखे कनि था। ऐं पाण ॿिनि माण्हुनि, वॾनि माण्हुनि, ॿिनि वॾनि शाइरनि, अज़ीम जेके इंसान, उन्हनि जी जेका शाइरी आहे, उन्हनि जो जेको फ़िल्सफ़ो आहे, फ़िक्रु जेको आहे, उनजो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। तव्हां छा था सोचो, तव्हांजे आॾो वॾनि माण्हुनि जा मयार कहिड़ा आहिनि, तव्हांजे आॾो कहिड़ा नज़रिया सुठा आहिनि, कहिड़ा नज़रिया ख़राबु आहिनि, कहिड़ा नज़रिया अमल जोॻा आहिनि, कहिड़ा नज़रिया रुॻो ख़याली आहिनि। छो त लतीफ़ साईं खां अॻे जेके बि शाइर थी चुका आहिनि, लतीफ़ साईं जे ज़माने जा जेके शाइर घणे भाङे, उन्हनि आसमान जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि जेका बादशाहनि जूं ॻाल्हियूं तारीफ़ूं कयूं आहिनि। लतीफ़ साईं जी शाइरी आहे, उन ते वरी पोइ अलॻि केॾी महिल ॻाल्हाईंदासीं त हुन आम माण्हुनि जी ॻाल्हि बि कई आहे, धरती जी ॻाल्हि बि कई आहे, काइनात जी ॻाल्हि बि कई आहे। ऐं पाण कोशिशि कंदासीं इहे यूट्यूब ते इहे शयूं आहियूं त तमामु घणे खां घणा जेके माण्हू उन्हनि ॿुधी सघनि उनखे, ऐं उन मां को लाभ हासिलु करे सघनि। ऐं उन लाइ पाण तव्हां चैनल जेको आहे सो पाण खोलियो आहे, उनखे थिया त काफ़ी साल
पर उहो अञा ताईं घणा जेके दोस्त आहिनि उहो उन ते आया कोन्हे, उन्हनि खे सब्सक्राइब कोन कयो आहे। त मां उनजो मक़सदु इहो आहे त घणे घणा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असीं शऊर ॾेई सघूं। उनखे महिरबानी, वरी कंहिं ॿिए इन ई सिलसिले में वरी जेका पाण मिलंदासीं ऐं फ़िलहालु जेको आहे सो मोकिलायूं।